गाड़ियूं तो बंद थी वयूं, पैदल हलण जो भी रस्तो ना है। कुछ नहीं है, यहाँ पत्थरों के दौर में रह रहे हैं। आधी गाड़ी डूब गई है। तो बैठिए आराम से, हमारे जैसे इंसान जो है ना मर रहे हैं। अल्लाह के वास्ते, अल्लाह का खौफ है अगर दिल में तो स्टेप लें। ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान जे कुझु इलाइक़नि में तबाही मचाइण बैदि चौमासी बरसातुनि जो ख़तरनाक स्पेल सिंध में दाख़िल थी वियो। मौसमियात खाते जी अॻकथी मूजिबि 19 अगस्त खां शुरू थियल ज़ोरदार बरसातुनि जो सिलसिलो 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। कुंड मलीर खां कारुंजर ऐं कारुंजर खां काछे ताईं टाइम न्यूज़ ते रिपोर्ट थियल ख़बरुनि मूजिबि ज़ोरदार वसकारो जारी रहियो। हिस्को ऐं सेप्पो ऐं कलेक्ट्रिक जा फीडर्स ट्रिप थियण जूं ख़बरूं ब्रेकिंग बणिजी रहियूं आहिनि। समूरी सिंध जी हालति हिकिड़े पासे पर गादी वारे शहर कराची में त वक़्फ़े ऐं 3 कलाकनि जी मुसलसल बरसात शहर खे ॿोड़े छॾियो आहे। कुझु कलाकनि जी बरसात शहर जो नक्शो ई तब्दील करे छॾियो हो। मेन शाहराउनि ते गाॾियूं बंदि थियण सबबि शहरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾींदे नज़र आया। किथे बरसाती नाला ओवरटॉप थियण ऐं निकासीअ जो निज़ाम दरहम बरहम थियण सबबि घरनि में पाणी दाख़िल थी वियो। जंहिं वक़्तु शाहराह फैसल ते गाॾियूं ॿेड़ियुनि जी आम बरसाती पाणी में तरी रहियूं हुयूं त मेयर कराची बिना मशीनरी जे बरसाती नालनि में झातियूं पाईंदे नज़र पिए आयो। सिंध हुकूमत जी तरक़ियाती कमनि ऐं दावाउनि जी पत उन वक़्तु वाइकी थी जॾहिं सिंध सेक्रेटरेट में पार्किंग जो शेड किरण सबबि हिकु मुलाज़िम ज़ख़्मी थियो ऐं 30 खां वधीक मुलाज़िम फासे पिया। केतिरियूं ई गाॾियूं दॿिजी वयूं हुयूं। सिंध असेंबली सेक्रेटरेट ॾांहुं ईंदड़ अहम रोड ते गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो ऐं अहम खाते जी ऑफिसनि में बि बरसाती पाणी दाख़िल थी वियो हो। ॿियो त थियो लियाकत वारे इलाइक़े में बरसात बैदि मेन रोड खॾनि में गाॾियूं फासी पयूं। कडाप, मलीर, कोरंगी, ओरंगी, क्यामारी, डिफेंस, लांडी, क़ायदाबाद, गुलशन इकबाल, सदर, लियारी समेत शहर जा हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। ख़ैर, हाणे सिंध हुकूमत, लोकल गवर्नमेंट ऐं ॿिया इदारा कहिड़ी रीति हिन एमरजेंसी में शहरनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त कनि था, इहो संदनि कारकर्दगी ते छॾिजे थो। पर जेकॾहिं मौसमियात खाते जी अॻकथी मूजिबि पहिरीं जहिड़ी बरसात मुसलसल एतिरी शिदत सां वसंदी रही त लॻे थो समुंड कंदी आबाद शहर कराची पाण समुंड बणिजी वेंदो।